सालू सुबह जो गुलबहार के डॉक्टर ना वठी वञे पटी कराइण लाइ। छाजो डॉक्टर मां तव्हांजूं पटियूं करे करे मां पाण डॉक्टराणी थी वई आहियां। मां रोज पाण ई पटियूं कंदीमांसि। बराबर तुंहिंजो उहो ई पुराणो इलाज विझ फट में सुरमो ऐं मथां बद पुराणी पोती। पोइ इहो घटि इलाज आहे? चई न आङुरियुनि जेॾो त मथे में फट हुयसि, डॉक्टर ले त कोन वेंदा आहियो। अदा भाॼाईअ सां ज़िद न कर, उठी तली चाचे रमज़ान जी ख़बर लही अचूं। सालू तुंहिंजे हलण जी ज़रूरत कान्हे, मां पाण वञी चाचे रमज़ान खां हाल वठी ईंदुसि। ॿुध शेर, तूं शहर कोन थो वञी छा? ॾिसां थो ज़ेबू, वञणो त ज़रूर पवंदो। अदा शेर अवल इहो कमु अथई। न भेण, पहिरियां तो वारो मसलो हल कयां, पोइ हिन मसइले खे बि सोचे वठंदासीं। यार वरी कहिड़ा मसला आहिनि? तुंहिंजो छा वञे इन्हनि ॻाल्हियुनि सां? तूं माठ करे मानी खाई ऐं मौत जा ॾींहं गण। छो मुंहिंजो मसलनि सां छा वञे? छा मां घर जो भाती न आहियां छा? हा बाबा ॿुधायूं था तोखे मसला हल कंदे। अड़े ॿिया मसला न त हुकूमत वांगुरु कुझु त हल करे सघां थो न। गुलबहार जो पलांदो करणो आहे, खण बंदूक वञी लाल खाना खे मारे अच। अड़े कम वरी अहिड़ो ॾसीने जो मुंहिंजे करण जो ई न आहे। मां कॾहिं बंदूक सां गेरो बि कोन्हे मारियो, तव्हां वरी हाणे माण्हू मारण जी ॻाल्हि था कयो। बाक़ी लठ बाठो के भितर पत्थरनि जी ॻाल्हि हुजे त पोइ भली वठी हलो। चाचा मेहराब मुंहिंजी 3 सेर रत वही वई अथई, हाणे वारो कर को मेह वठी आ, को मखण लस्सी खाई मलाखण लाइ तयार थियां। पोइ मुखों त ॻाल्हि ई विसरी वई, मैं वठी थो अचां, जल्दी थो वञा। गुलबहार फिकर न कर, अजी नज़ीरा जो बंदोबस्त कया, लाल खान खां पलान कंदासीं। बस शेर, किस्मत ख़राब हुई जो मूंसां चोरी विड़ी आ, न त हितां ॿई हो थुल्हा जेरा वापस न वञी सघनि हा। तूं फिकर न कर दा, उन्हनि खे मां अकेलो ई उतां किथे वञी अधमो कंदोसां। दिनो मुराद जो पुट आहे न, उन दिनो जो पुट जंहिंजी शराफ़त, ईमानदारी, दयानतदारी ऐं निमक हलालियत ते असीं अखियूं एतबार कंदा आहियूं। ईमानदारी, वफ़ादारी ऐं नमक हलाली, बाबा ये सभु माज़ीअ जा मुक़बरा बणिजी विया आहिनि। इन्हनि ते फातिहा पढ़ी छॾियो। अॼु जो फैशन अख़्तियार कयो, कूड़, धोखेबाज़ी, बेवफ़ाई ऐं नमक हरामी। ये सभु कुझु तूं कंहिंखे थी ॿुधाए? उन दीनू बाबा खे जंहिंजो को कसूर ई न आहे। न मामा, मां दीनू बाबा खे नथी ॿुधायां, मां इहो सभु कुझु त पंहिंजे बाबा ऐं तव्हांखे थी ॿुधायां, जिन जो ऐलान थियल आहे त सोनूअ जी शादी मुराद सां थींदी। जेकॾहिं इहो समूरो सच आहे, कंहिं तरह ईअं थी नथो सघे। मुराद इन इज़त जे लाइक़ ई न आहे। हाजी बाबा, मुंहिंजे खून में एतिरी मिलावट कीअं थी वई? मुराद इहो कीअं थो करे सघे? मूंखे हिकु ॾींहुं ॻोठ वञण जी इजाज़त ॾियो। ॻोठ छो थो वञी दीनो? शेर जे वातां मुराद जी शिकायत खां पोइ मुंहिंजे दिल में शक पैदा थियो त मतां इहो मीर मोहम्मद जे मथे जो ख्याल हुजे। पर मुराद जे मोबाइल में फोटो ॾिसी मूंखे पक थी वई। ना जी बाबा, मूंखे यकीन ई नथो अचे। जेकॾहिं इहो सच आहे त मुराद मुंहिंजो पुट ई न आहे। दीनू बाबा, तूं खामखा एतिरो परेशान छो थी वियो आहीं? सच खे क़बूल छो नथो करीं? मां ॼाणी कीअं क़बूल कयां? इहो सच थी नथो सघे। सच चाहे इहो पाण मुराद ई ॿुधाए सघे थो। ऐं सभु कुझु पुछण जे लाइ मूंखे ॻोठ वञणो पवंदो। दीनू बाबा, तव्हां बि मुराद सां सॼी राति फोन ते ॻाल्हाए सघो था। हा, मां मुराद सां फोन ते ॻाल्हाए सघां थो, पर मुराद खां वधीक मूंखे फोटो कढाइण वारे सां ॻाल्हाइण। जंहिं भेण जे पलांद में सालू नज़ीरा जी ज़िंदगी बर्बाद कई आहे, उन भेण सां असां भाइरनि कहिड़ी भलाई कई आहे। पंहिंजे भेण खे जेरे ई पंहिंजे हथनि सां जनम में धिको ॾेई छॾियो आहे। छा कजे? छा ॻाल्हि आहे शेर? उहा कहिड़ी सोच आहे जेका तोखे सुम्हण नथी ॾे? बस वेठो तो मुमल जे मुक़दर ते सोचां।
शेर मूमल पंहिंजे घर में ख़ुशि वेठी आ, तूं अजायो परेशान तो थी। अदा शेर हिकु ॻाल्हि चवां, मूमल ख़ुशि कोन अथव। माई तोखे कीअं ख़बर पई त मूमल घर में ख़ुशि कोन्हे? ज़ेबू, मां औरत आहियां, औरत जे दुख खे औरत ई समझी सघे थी। ज़ेबुल, मूमल खे असां तरफ़ां अहिड़ो दुख मिलियो आहे जेको का बि औरत बर्दाश्त करे कान सघंदी। शेर तूं चवीं छा थो? खोले छो नथो ॿुधाई? अदो शेर मर्द माण्हू आहे, हू तोखे छा ॿुधाईंदो, मां थी तोखे ॿुधायां। मीर मोहम्मद वेचारो अंब जो ॾही खाधल उहो वण आहे जेको कॾहिं बि पूर न आहे जलींदो। हा शेर, इहा ॻाल्हि आहे। हा ज़ेबुल, मूंखे मूमल इहा मयार ॾिनी त घटि में घटि मुंहिंजी शादी कंहिं मर्द सां त करायो। पोइ त न्याणी वीचारी जी ज़िंदगी बर्बाद थी वई। ॾिसूं था खान सां मसइले ते ज़रूरु ॻाल्हायूं। अरे हेॾे हाणे ठाहियो ठाहियो, ख़बर आहे तुंहिंजे हुस्न जी। वञ अंदरि, कुकुड़ खणी आ त मेल ते हलूं। अरे तरस तरस, तेल फुलेल करे हार सिंगार करे पोइ हलंदासीं। घटि में घटि अॼु असां रणज़ाल जा पुट त न आहियूं। छो अम्मा अॼु ॿी शादी थी करे छा? न अड़े, मूंखे ख़बर कोन्हे, पर जे अम्मा ॿी शादी कंदी त का झल पल थोरी अथसि। बाक़ी असां रणज़ाल जा पुट कीअं न आहियूं रे? हा, रणज़ाल जा पुट को लख लख जो कुकुड़ विढ़ाईंदा आहिनि छा? हा यार खमू, हाणे या मुर्सी कर, इहो लानताणो बुलायूं। हर को असांखे रणज़ाल जो पुट थो चवे। अम्मा खे परणाए माण्हुनि जा वात ई बंदि करे छॾे। ए तकड़ न कर, पहिरीं कुकुड़ जी शर्तनि मां कमाए अचूं, अम्मा खे ॾाज ॾावण ॾेई पोइ परणाईंदासीं न। अरे बग़ैर ॾाज ॾावण जे मेरा खां सवा ॿियो केरु अम्मा सां शादी कंदो? अरे नाने मेरा बि गोली, अम्मा खे मुर्स ॾिनासीं आड़ी काप। घटि में घटि ॾुखे वक़्त में असांजे कमु त अचे, मानी टगड़ी त खराए, असांजा वेला त टारे। सभु ॿुधो थमाव, सभु ॿुधो माव। साबा जे सर मथो सदको वञो, सट ॾेई लख रुपया वठी ऐं मुर्स माण्हू थी विया हो। मुंहिंजी तव्हां शादी कराईंदो? अड़े एॾे बेशर्मो, तव्हांखे शर्म कोन थो अचे? अम्मा शर्म में शर्म कहिड़ो, तूं बि मुर्स वारी थी पवंदी आहे। असां बि माण्हू जे मेहननि खां बची पवंदासीं। हर को थो चवे हे रणज़ाल जा पुट आहिनि। भले हे मुर्स माण्हू त ॾिस, जेके माण्हू इन्हनि खे वरी मेणा था ॾियनि। सुबुह सां जो बिस्मिल्लाह करे जो वठाव, इहे भञी लाहियां। हा मां, असांखे न भुञ, मोटी अचूं इहो कुकुड़ भुञी नाने मेरा बि नियत करे असांखे खरा। छो कुकुड़ उतां कोही खणी ईंदो छा? ॿियो न त कुकुड़ बचंदो। अधु तोलो अफ़ीम खाधल अथसि, अधु तोलो। पहिरीं पाणीअ में पिण अंदरि फतकी पवंदो, ड्रिकी वञी सीर ॾींदोसांसि। हाय हाय, पोइ त 2 लख रुपया कमाईंदुमि, छुमूरियूं हणंदासीं, नचंदासीं। हाणे चङो चङो, उथो निकिरो घरऊं, त मूंखे बि वञणो हाणे जाबू जे घरे। हा, तूं घुम फिर, तोखे सारिया मोकल आहे। जवान पुटनि जी मां आई, तुंहिंजो केरु नालो वठे असांखे ॿुधा। अड़े हाणे हल उथ, ख़बर आहे तुंहिंजी तो 7 खून कया न। कुकुड़ खण न पंधु पऊं। पंधु छो, हलम कार कराईंदासीं कार। लख रुपया शर्त रखी आहे, को मज़ाक थोरी आहे। ठहियो हाणे ठहियो, लाहे जूतो वठावण। उथो हाणे निकिरो, पराए माल ते पटको निराड़ ते यार कमाए की ते रखियो था ने। या वञदा, उथ उथ कमु हल, खण कुकुड़ त पंधु पऊं। ॾिस त सही, पराए माल ते पुछर त ॾिसी ने। मम्मा तव्हां छा था चओ? बाबा जे करे ॻाल्हि कई आहे त का ॻाल्हि त हूंदी न। ज़रूर का ॻाल्हि आहे, पर ईअं न आहे जीअं असीं सभु सोचूं पिया। मम्मा तव्हांखे कहिड़ी ख़बर त मुराद मूंसां केतिरो प्यार कंदो? अॼु हुनखे मुंहिंजो मोह ई नथो वणे। छो? ॿियो बि त को सबबु थी सघे थो। नवाब खान, तव्हां एतिरा परेशान छो आहियो? ख़ैर त आहे न? कुछ भी ना है सुखड़ा। एक सच्चा जंहिंजी सज़ा माण्हूअ खे हर कदम ते मिलंदी रहे थी। छो बाबा साईं, छा थियो आहे? अॼु तव्हां ॾाढा परेशान आहियो। सोचां थो त हिन मुल्क ऐं मुआशरे जो आख़िर छा थींदो। सुबुह खां वठी
बिंटन ऑफिसर ने इन जमींदारन जा फोन आया हन तो नज़ीरा सोबत जे हवाले कर। छो नसीरा खे वापस कन? ज़ाहिरी तौर ते उन सां ॾाढो ज़ुल्म थियो आहे। इहो ई तो रवण पवां थो त ग़रीब जो को बि कोन्हे। पोइ उन्हनि खे तो कहिड़ो जवाबु ॾिनो? मां त उहो ई जवाबु ॾिनो मान जेको मूंखे ॾियणु घुरिजे। मां त उन्हनि जहिड़ो न आहियां न जो पंहिंजो ज़मीर बारे विझां, पर मूंखे पक आहे सुगड़ ही जेकी बि वॾा माण्हू अथई न इहे सभु मुंहिंजा दुश्मन बणिजी वेंदा। त पोइ छा थी पवंदो? तूं उनखे कोर्ट में पेश कराए पंहिंजी जान आज़ाद कराए। कोर्ट ऐं कानून छा थो थी सघिजे? इहे सभु वॾनि माण्हुनि खे सज़ा खां बचाइण लाइ ठाहिया विया थी ऐं कोर्टूं ग़रीबनि खे सज़ा ॾियण लाइ ठाहियूं वयूं आहिनि। अॼु इंसान रोडनि ते एहतिजाज था कनि पर उन्हनि खे इंसाफ़ नथो मिले। पाण खे माण्हू पायूं था ॾियनि। अहिड़े मुआशिरे में नज़ीरा खे इंसाफ़ मिलणु मूंखे छा करणो आहे? मुराद इहो फ़ैसिलो त नवाब खाने खे करणो आहे। मुराद असांजो कमु हुयो सोबत फ़कीर खे हिते वठी अचण। बाक़ी कमु आहे नवाब खान जो त नज़ीरा लाइ तलाक कीअं थो वठे। तलाक त नज़ीरा जी मां हिन खां वठंदुसि। बाक़ी आहे नवाब खाने जी मर्ज़ी त हू हुनखे कहिड़ी सज़ा थो ॾिए। ऐं बि ख़ुशि थिया आहियो त सोबत फ़कीर नज़ीरा खे तलाक ॾींदो। फ़कीर तूं तलाक ॾींदे ऐं तौबह बि कंदे। रामाना तुंहिंजे पेट नञा ते सोबत फ़कीर जा टुकर आहिनि पर शाबस थई ॾिसतो अञा सोबत फ़कीर खे सुञातो न आहे। सत टुकर करे छॾ भले पर तलाक कोन ॾींदुसि। सुहिणा साईं राणा जे हथ चढ़ियो हुई ऐं राणा जे अॻियां रंभू करे चवंदे तलाक थो ॾियां। राणा हिन खां तलाक वठण कहिड़ो मसलो आहे? कागर ठराए आंठो त हणाइणो आहे। मुराद हे ॾिसी थो हे छा आहे? अंगूठो आहे न, अंगूठो वठे फिटी कंदुमि। तलाक कोन ॾींदोमांव। फ़कीर हथ हेठि कर त बांह कटे कुतनि खे खड़ा चईंदुसि। राणा ॿुधी तो सोबत फ़कीर जा हवाल। असां जे गीले हिते बीहारियो अथसि तॾहिं बि कोन थो मुड़े। ॿुधां थो सुहिणा साईं ॿुधां थो पर ही अलाए छो पोड़ो माण्हू जो शौक़ु पूरो करण थो चाहे पर हिनखे माण्हू ई न आहे। शेर फ़िलहाल मुंहिंजी इहा सलाह आहे त सोबत फ़कीर जो हाजी बाबा खे न ॿुधायूं। उहो छो भला? नवाब खान खे ॿुधाइणु ज़रूरी आहे। न शेर न, बाबा साईं खे कुझु न आहे ॿुधाइणो। ॾिसो त सोबत फ़कीर में केतिरो दम आहे। नाला सोबत फ़कीर कुझु बि कोन करे सघंदे, कुझु बि न सुञातो ते हिन फ़कीर खे अञा न। सभु बसर तूं दिलि में रखी वेंदी तुंहिंजूं। हा सुहिणा साईं हा, तूं ही ऐं राणा बि राणा आहे। मुराद सोबत फ़कीर तव्हांजे हवाले कयो। मां शेर कोट तव्हां बाक़ी कचहरियूं कोन ते वॾी ॻाल्हि करे छॾी चाचा मेहराब। कुकड़ मारजण जहिड़ो कोन हो। मूं बि सॼी उमिरि कुकड़ वेड़ा आहिनि। अरे छोरा ने ॿुधायो त ॿई अखियूं निकिरी वियसि। पोइ माण्हुनि खां बि पुछो। पोइ त बेवस आहे। जेकर जहिड़ो पियोसि हा त पोइ सफ़ा ज़ाती लो कुकड़ हुयो। अड़े हो मुहारो चरियो न्याणो 50,000 हाराए वियो आहे। ख़ैर आहे इहो शर्त जो कमु आहे। अलाए घणी शर्त हाराई हूंदई। तव्हांखे छो अची पराई पचार लॻी आया? चाचे मेरा बगू लख रुपया मेह वारा वठी मूं कुकड़ ते रखिया उहे विया हारजी। शाबाश ते अदा भलो कई। जहिड़ो ममड़ो ही तहिड़ो तूं। बस जेबू तकदीर पुछी ना है ईंदी। अल्लाह मालिक आहे। हा तूं त धाड़ो हणी ईंदे हवाला सो कटी। ज़ेबू अदा शेर वारा सुबुह जा निकतल आहिनि अञा मोटिया ई न आहिनि। अलाए केॾां विया आहिनि। तोखे ख़बर न आहे? न मूंखे कहिड़ी ख़बर? तोखे ॿुधाए विया आहिनि छा? हा सोबत खान जे पुठियां विया आहिनि। लाल खान वटि पतो पियो अथनि। हुन त झेड़ो करण विया आहिनि। अल्लाह साईं खेर करे खेर सां मोटी अचनि। घबरायो न सालू वारा अकेला न आहिनि। रामा ने ॿिया साथी बि साण अथनि। गुलबार बाबा तूं उथ हली चांहि जो चुको पी अचूं। चाचा मेहराब अॼो को ॾींहुं मां घुमण जहिड़ो न आहियां। सुभाणे इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। मां चांहि पी मोटी थो अचां। हले हले वञी
दी लख लगन या 2 लख तो जो मैं सा कम वो वठी दी तो साहब गुलाब कर खबर छा पोजीशन आ लाल खाना ॿुधाए आयो आहिनि जीअं तव्हां चयो हो हथियार तयार करे रखो शेर वारा अचण वारा अथव अॼु हुननि जा हिकु ॿ माण्हू किराणा आहिनि गोॾा खोड़े मुक़ाबिलो करणो आहे शाहू तव्हां ख़बर आहे न मां वापसि थो वञा शेर वारनि खे हिन ई रस्ते सां थो मोकिलियां वञ वञ वारो कर वॾा वॾा इन्हनि उठनि खे चोराबा तोखे भरणा कोन था पाओ अने हराम जे पैसनि सां खैरात जो देगड़ो थो ले हाँ उम्मीद त 2 लखनि जी पर अटकल सां 2.5 लख रुपया कमायासीं हाँ सही तो 2.5 लख रुपया कमाया अरे रे कुकड़ के 2.5 तोलो यो आफी मुझे मुंह खरायो तो खरायो रे छा थियो मनु कुकड़ वे आया आयो हाँ ना मेरा भाई कुकड़ वे आया सी पर ना सुबह सुबह सारा अलाए केड़ो चंटरो माण्हू मुंह में लगो बस मरी वियासीं असां छो मरियासीं माण्हू मरिया माण्हू असां वारे कुकुड़ ना अढाउण पई शर्त ले अढाउण ओए छा थियो बस ना मेरा बुराई बे पानी में सामो वारे कुकड़ के मारे वियो मालिक जीअं पंहिंजो कुकड़ खणण आयो न बस फतकी पतकी यही जो भड़की यही असारे कुकड़ जो बई अखियूं चुल्ह करे विधई ना मेरा ब मीर मोहम्मद बा असां वारे कुकुड़ ते 50,000 हाराए हथ छंडे हलियो वियो थई ओए ओए तो मुंहिंजो $1 लख वियो ठहियो यार साबां जे सिर मथों सदके ना मेरा ब कीअं लुणंदो पलांद में एड़ो पखी लाहींदासीं रुगो बाही में ठका ॾिसंदे ठका साबां ॿुधी थी पुटनि जा हाल हवाल ले तुझा पुट केड़ा सुधरियल न जो असां नाले तो जी हवाली हूं अरे ले असां त रुगो कुकुड़ था वेठा तो वारा छोरा त डंडा आई बंदूकूं खणदा न माण्हुनि जा मथा था फाड़न मुंहिंजा पुट मुड़स माण्हू आहिनि मुंहिंजा पुट बहादुर आहिनि दिलेर आहिनि तोरनि पुटनि वांगुरु कूड़ कोन हणंदा आहिनि नाना मेरा बे तू असांखे कूड़ो तो कोठी ॿियो न त हिन खमुअ जे बूथ जहिड़ियूं त मुछूं अथसि ना मेरा ब मुंहिंजो नालो न वठ जाए न त मामलो परे वञी पवंदई असां कूड़ा हूं पखी वरी गामू सचा हाणे बस बस उथी निकुर अरे छोरा ओ मनु खमू सापा जे सर मथो सदको वञो इन मुए खे टंगो टाली करे वञी ॿाहिरि उछलियो सुधा रखूं अम्मा जो हुकुम क्यों ते अरे रे कमू उती दे नाने मेरा वके टंगुन का वडी बाहर पिटी कयो ठीकु आहे मां वञा थो मुंहिंजो नालो बि मेहराबा जिन छॾेव भूत छॾेव मां कोन छॾींदोसांव हा ॿुधाए छॾियांव सम्झव अम्मा मुगल मां सॼी मसइले खे सम्झी वियो आहियां पर तूं ॿुधाए हाणे छा थियणु घुरिजे मां इहो बि ॼाणां थो त तुंहिंजो मुराद सां कंहिं बि क़िस्म जो को बि ग़लति रिश्तो न आहे इहो मञां थो त तूं मुसीबत में आहीं पर ॿुधा छा थिए मूं वटि फ़क़ति 2 रस्ता आहिनि या त नवाब खान ऐं पंहिंजे भाइरनि खे बदनामी खां बचाइण लाइ सॼी उमिरि ख़ामोश रही करे मीरमन सां गुज़ारियां या वरी ज़हर खाई मुंहिंजी ज़िंदगी ख़तम करे छॾियां इहे 2 रस्ता मसइले जो हल न आहिनि मां रुगो हाजी बाबा खे आगाह कयां ऐं मूंखे उमेद आहे त हाजी बाबा ज़रूर मसइले खे हल कंदो उन्हनि माण्हुनि वटि मुंहिंजे मसइले जो कहिड़ो हल हूंदो जिन मुराद सां मुंहिंजे खिली ॻाल्हाइण जे करे मूंखे एॾी वॾी सज़ा ॾिनी धीअ सज़ा रुगो तोखे न सभिनी खे मिली आहे जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां पोइ हाजी बाबा सच ते एतबार न कयो त पोइ शायद उहो तूफ़ान ई थो चवे बस बाबा तू हाजी बाबा जे साम्हूं कदम खंद खणी कोन ॻाल्हाए सघंदे पंहिंजे लाइ न सही तुंहिंजे लाइ न सही पर हिन न्याणे लाइ ज़रूर ॻाल्हाईंदुसि
उनजी इज्जत जे लाइ एहतजाज कंदुसि। अस्सलाम वालेकुम यार खुशी सबा खैर वे 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 मीर मोहम्मद कुकड़न जी मेल खटे आए काटे यार खटे आए गजा गाड़ी यार सब पैसा हार जिया सब पैसा हारा है इछा कई तू चलो इतनी पिटी करी हां तू जा पैसा कौन दिन में मुझे खिदमत करी कही थी हाँ हाँ चाय भी पियारी तमाने मानी भी खराई तमाने हाँ मीर माने उता करे दोला मुराद उत त उता करे हलो हां मामा मानी खाई अचा तो ओ कचरी कईंदा ओ हाल वाल वठंदा मीर मोहम्मद हाल वाल पिया कंदासीं मूंखे ओॾां वञिणो आहे छो जो हाजी बाबा वरी हेॾां ईंदो